नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त पिटशा जे न्यू सईदाबाद जे स्वीपरनि जो पघार अॼु रोड़े जो शिकार। न्यू सईदाबाद जे स्वीपरनि ऐं टाउन मुलाज़िम झोलियूं खणी शहरनि खां माली मदद जी अपील कई। टाउन ऑफिसर न्यू सईदाबाद स्वीपर ऐं टाउन क्लार्कनि रैली जी सूरत में हर दुकानदार खे गुज़ारिश कई है त असांजी माली मदद करे असांजा बचा बीमारनि। असां वटि खाइण लाइ अटो या ॿियो को बि सामान नाहे जंहिंखे असां गिरवी रखी करे पंहिंजे बचनि जो इलाज करायूं। शहरनि जी वॾी तादाद स्वीपरनि जी झोली में 500, 100, 125 ॾेई स्वीपरनि जी माली मदद कई। ॿिए पासे मेमण एहतियात जे मरकज़ी अॻवान नासिर अहमद मेमण पंहिंजी टीम सां जिन में सईद असगर अली शाह, हाजी वारिस मेमण, फज़ल शाह, पीर सानी शाह, राशिदी ऐं ॿियनि डिप्टी कमिश्नर मटियारी सां मुलाक़ात कई, जंहिंमें हिन चयो आहे त सईदाबाद जे स्वीपरनि जो पघार हथ वठी करे टाउन ऑफिसर मक़सूद मल्ला रोकी वेठो आहे, जंहिंजी अगरि जल्द इंक्वायरी न कराई वई त असां सिंध सतह ते एहतजाज कंदासीं। यंग एक्शन कमेटी, सिटीज़न कमेटी PTI जे अॻवान अब्दुल ख़ालिक समो, शहीद भुट्टे जे अॻवान जाम शहज़ाद, सिविल सोसाइटी अॻवान अब्दुल वाहिद उमरानी, तालका प्रेस क्लब जे स्वीपरनि सां गॾु धरणे पिण हणियो, जंहिंमें तालके सईदाबाद जे टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी कई ऐं चिता ॾिनो वियो त मौजूदा टाउन ऑफिसर मक़सूद मल्ला खे फौरन हटायो वञे ऐं स्वीपरनि जो पघार जल्द खां जल्द करायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।